अपडेट कनासी अहम खबर है। टंडो मोहम्मद खान का सिंधु ते केनाल अडड़ खिलाफ एहतजाजी मुजाहिरो पैदल मार्च। सिंध आबादगार इतिहाद जे सर ते एहतजाजी मुजाहिरो करे धरणो हयो वियो, रोड ब्लॉक कयो वियो। सिंध जे अवाम तकरारी केनालनि खे मुकम्मल तौर ते रद्द करे छॾियो आहे। एहतजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे। अपडेट कनासी कंहिं बि सूरत में सिंधु दरिया ते तकरारी केनाल न ठहण ॾींदासीं, मुजाहिरीन जो अहिड़ो चवणु आहे। ख़बर अवां शेयर कंदासीं। टंडो मोहम्मद खान खां सिंधु ते केनाल अडड़ खिलाफ एहतजाजी मुजाहिरो पैदल मार्च कयो वियो। सिंध आबादगार इतिहाद जे सॾ ते एहतजाजी मुजाहिरो करे धरणो हयो वियो, रोड ब्लॉक कयो वियो। सिंध अवाम तकरारी केनालनि खे मुकम्मल तौर ते रद्द करे छॾियो आहे। कंहिं बि सूरत में सिंधु दरिया ते तकरारी केनाल न ठहण ॾींदासीं। अवां खे आगाह कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। टंडो मोहम्मद खान मां सिंधु दरिया ते केनाल अडड़ खिलाफ एहतजाजी मुजाहिरो करे पैदल मार्च कयो वियो आहे। अपडेट कनासी सिंध आबादगार इतिहाद जे सॾ ते एहतजाजी मुजाहिरो करे धरणो हयो वियो, रोड ब्लॉक। सिंध जे अवाम तकरारी केनालनि खे मुकम्मल तौर रद्द करे छॾियो। कंहिं बि सूरत में सिंधु दरिया ते तकरारी केनाल न ठहण ॾींदासीं, मुजाहिरीन जो अहिड़ो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। टंडो मोहम्मद खान मां सिंधु दरिया ते केनाल अडड़ खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कयो वियो, पैदल मार्च कयो वियो। सिंध आबादगार इतिहाद जे सर ते एहतजाजी मुजाहिरो करे रोड ब्लॉक कयो वियो। सिंध जे अवाम तकरारी केनालनि खे मुकम्मल तौर ते रद्द करे छॾियो आहे। कंहिं बि सूरत में सिंधु दरिया ते तकरारी केनाल न ठहण ॾींदासीं। अहम खबर है। टंडो मोहम्मद खान खां सिंधु ते केनाल अडड़ खिलाफ एहतजाजी मुजाहिरो पैदल मार्च। सिंध आबादगार इतिहाद जे सॾ ते एहतजाजी मुजाहिरो करे धरणो हयो वियो, रोड ब्लॉक कयो वियो। सिंध जी अवाम तकरारी केनालनि खे मुकम्मल तौर रद्द करे छॾियो आहे। कंहिं बि सूरत में सिंधु दरिया ते तकरारी केनाल न ठहण ॾींदासीं, मुजाहिरीन जो अहिड़ो चवणु आहे। टंडो मोहम्मद खान मां अहम खबर अवां सां शेयर कंदासीं। सिंधु दरिया ते केनाल अडड़ खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कयो वियो।